घोटकी ज़िले जे हेडक्वार्टर मीरपुर माथले में PPHI पारां मुख़्तलिफ़ मुलाज़िमनि उम्मीदवारनि खां इंटरव्यूज़ वरिता विया। इन मौक़े ते इंटरव्यू ॾियण लाइ सभई बेरोज़गार नौजवान उम्मीदवार PPHI ऑफिस पहुता। ॿिए तरफ़ केतिरियूं उम्मीदवारनि मीरपुर माथलो प्रेस क्लब पहुची PPHI इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो। इन मौक़े ते शाह हुसैन, मोहम्मद रियाज़, अब्दुल वहीद ऐं नज़र मोहम्मद ॿियनि दाहींदे चयो त मुख़्तलिफ़ लोअर स्टाफ जे पोस्टुनि लाइ अप्लाई करण बाद PPHI पारां इंटरव्यू कॉल करे टोकन ॾिना विया, जॾहिं त टेस्ट लाइ वारो वठण बाद खां टेस्ट वठण बजाए इहो चई ख़ाली वापसि कयो वियो त मीरपुर माथले समेत मुख़्तलिफ़ यूसीज़ लाइ के बि वैकेंसियूं नाहिनि। इंटरव्यू जेको थियो उहो बि न वरितो वियो। जेके ॿाहिरीं ज़िले वारा आहिनि, सखर ॿिया टिया जेके आहिनि उन्हनि खां इंटरव्यू वरिता विया। जेके आसपास वारा उन्हनि खां इंटरव्यू न वरिता विया। असांखे सॼो ॾींहुं विहारे ज़लील करे पंहिंजे मनमर्ज़ी जा टेस्ट वरिता विया। जेके खैरपुर ज़िले जा, सखर ज़िले जा, उन्हनि जा डोमिसाइल घुराए उन्हनि जा टेस्ट वठी करे ऐं असांखे सॼो ॾींहुं विहारे ज़लील करे राति जो 8 वॻे चई त तव्हां हलो, तव्हांजे लाइ जायूं न आहिनि। हुननि वसवारनि खां PPHI जे रीजनल इंचार्ज सखर मज़हबी सर ॿिनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk